अस्सलाम वालेकुम दोस्तों, एक दफ़ो ॿीहर मां तव्हां सभिनी दोस्तनि खे चेतन एफर्ट्स यूट्यूब चैनल ते भली कार चवां थो। दोस्तों ही वीडियो स्पेशली PST कैंडिडेट्स जे लाइ आहे। मतिलबु त उन्हनि दोस्तनि जे लाइ जिन दोस्तनि PST में अप्लाई कयो हो। दोस्तों मां तव्हांखे गुड न्यूज़ ॿुधाईंदो हलां त IBA सखर तव्हां जूं स्लिप्स जेके आहिनि उहे तव्हांजे पंहिंजे ई STS जे अकाउंट ते अपलोड करे छॾियूं आहिनि। तव्हां अॼु यानी हींअर ई पंहिंजी स्लिप खे डाउनलोड करे सघो था। डाउनलोड करण जो बिल्कुलु सिंपल तरीक़ो आहे। तव्हां जीअं पंहिंजे STS अकाउंट खे चेक कंदा आहियो त पहिरीं पंहिंजो NIC ऐं तव्हांजो पंहिंजो पासवर्ड लॻाई करे हुते हिकिड़ो ऑप्शन ईंदो, मेन्यू में वेंदो ऐं मेन्यू में हिकिड़ो ऑप्शन ईंदो स्लिप डाउनलोड, त तव्हां उन ते क्लिक कंदो त तव्हांजी स्लिप जेका आहे उहा डाउनलोड थी वेंदी। ऐं दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त IBA सखर तव्हांजो स्केड्यूल यानी जेको तव्हांजो टाइम टेबल आहे त कहिड़े ज़िले वारनि जी कॾहिं ऐं कहिड़े टाइम ते टेस्ट आहे उहो बि पिणु अपलोड करे छॾियो आहे, जेको तव्हांजे साम्हूं आहे, जेको काफ़ी वायरल बि थी चुको आहे। मे बी तव्हां वटि पहिरीं पहुची चुको हुजे। त दोस्तों मूंखे उमेदु आहे त तव्हांखे हीउ वीडियो सुठो लॻो हूंदो ऐं अहिड़ी क़िस्म जी IBA जी हर अपडेट सां बाख़बर रहण जे लाइ तव्हां असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो ऐं पंहिंजे दोस्तनि सां शेयर कयो। त दोस्तों मिलूं था कंहिं IBA जी ॿी अपडेट सां गॾु। तेसीं ताईं जे लाइ दुआउनि में यादि। अल्लाह निगहबान।